उई भी 12 का पो वाइज करणी त वजी सकरात वारे मथा यासीन पर न मरे न उथे 12 का पूरी सब निंद्र में हवा जेके 2 मिनट वेहो अल्लाह से ना की बरकत करे जागी अब जागो था अब जागो था अब सब जगो था ना अल्लाह बरकत करे माशाअल्लाह अल्लाह से ना आवाज करो जेके निंद्र पे आओ ये हथ खणो त मां ॾिसां न भाई पक्का भला जेके जागो था ॿई हथ मथे खणी जो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने कुरान जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर अरे फैज मोहम्मद वेजा स्टेज सेक्रेटरी भजी मावरी चवनो जलसन में स्टेज सेक्रेटरी वो कजे किलो ही बदी सजे आखिरी दुआ ताई ये हक तो न तो स्टेज सेक्रेटरी मतलब नारा भी हणे वे भी संभाले भी मुंड में मगरिब गाड़ी जोश खरोश वट वटा हणो हाने वरी 12 का स्टेज सेक्रेटरी भजी मुझो यो दुआ त मां जेके स्टेज सेक्रेटरी क्या वो आखिर ताईं रही समझो था ना वरी भी शाबाश से बेचारे निभायो केर भी मदरसे मां फारिग शुद हुफाज़े कराम दी दस्तार बंदी अवां ॾिठो त बुजुर्गन आलिमन इन्हनि मासूम नौने हालनि बचड़नि जे मथां पटके जा वर वराया ये जेके तव्हां ॾिसो था न कपिड़े जा ये टुकड़ा न समझो ये कपड़े जा टुकड़ा न समझो जो ईमान आहे मोहम्मद अरबी जे फरमान ते त ये जन्नत जा ताज था अल्लाह तबारक व तआला जे घर में राजी थींदो न घर में गुलाब जा गुल कढंदो दोस्तों यो कुरान पाक तव्हां असांखे ये जेके नंढड़ा मासूम बच्चा याद कयूं वेठा तो कुरान मामूली किताब ना रहमत ऐं बरकत वारो किताब अल्लाह तो फरमाए व हाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारक असां इन कुरान के बरकत वारो करे नाज़िल कयो कुरान रहमत भी आ बरकत भी आ कुरान शिफा भी मोमिनन जे लाइ ऐं जाते कुरान पाक पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत जो वंडफड़ो भी वसी पवंदो तव्हां घरां आया हो तव्हां चवंदो त निंड फिटाई आहे छा मिलंदो कुरान तव्हां ॿुधो आहे आलिम जी ज़ियारत कई अथव अल्लाह जी ज़ात जो कसम आहे रहमत जो मींहुं वसे थो जने मजलिस खत्म थी दी घर हलंदा से त खाली न हलंदा से अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे क़यामत वारे ॾियारे कुरान जे हाफ़िज़ जे अबे अम्मा खे अल्लाह एड़ो ताज ॾींदो जिस दुनिया जे सिज ऐं चंड खां बि वधीक उन ताज में रोशनी हूंदी ये मामूली किताब न ये रहमत ऐं बरकत इन कुरान ते साहबन जानियूं ॾिनियूं ये कुरान रत जा दरिया पार कंदे 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 अची कोठे ॻोठ में पहुतो साहबन सगोरन जानियूं ॾिनियूं बच्चा ॾिना औलाद ॾिनी घर छॾियऊं वतन छॾियऊं तव्हां असांखे त मां जे गोद में कलमो मिलियो कलमो भी मुफ्त में कुरान भी मुफ्त में मस्जिद भी मुफ्त में हाफिज भी मुफ्त में आलिम भी मुफ्त में सदको वञास मिठो मोहम्मद भी मुफ्त में हाने इन मिठे मोहम्मद सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो अल्लाह जी ज़ात जो कसम रब जन्नत भी सदे मुफ्त में दी कुरान मामूली किताब बरकत ऐं अल्लाह जेके बरकत वारो कंदो आहे न उन जो को भी मुकाबिलो करे न सघंदो जेका शइ बरकत वारी थी न को भी मुकाबिलो करे न सघंदो काबतुल्लाह बरकत वारो अबरो बादशाह काबतुल्लाह के ड्राइण जे लाइ आयो
तो मां काबे के ड्राया 60,000 हाथ जो लश्कर वठी करे मक्के पाक जे ॿाहिरां आयो जीअं जो अची ॾिठई तो उठ जो धण जो चरी पुछी नहीं उठ कजा जैसे काबे जे मालिक जा जे काबे के ड्राया आयो वाह जा उठ तो जल्दी को गिरफ्तार उन जमाने में काबतुल्लाह जो मुतवल्ली काबतुल्लाह जो खिदमतगार सदको वञा मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो ख्वाजा अब्दुल मुतल्लिब खबर पई त बनाए न मुझे मेरे बादशाह 60,000 हाथन जो लश्कर दिया उठ सब तो क्या दई छडाने जे लाइ बि अचे ये अचे को पर कदावर जवान हो सही चेहरो चमकेस पियो छो तो उनके चेहरे में मोहम्मद मुस्तफा सदको वञा मिठड़े नाले दा मोहम्मद करीम जो नूर चमकी आयो ने जे बरा मुझे उठ छो सब क्या थी कुछ नहीं केरा जैसे काबे जो मालिक है ना तो उन्हें चेस मां काबे के ड्राए न तो वजा तू वरी उठ छडाण आयो जे उठ मुजान काबू मुजो ना है माया काबे जो नौकर माया काबे जो खादिम उठ छले मुझे काबू जाने वनी काबे जो मालिक जाने तू जाने बाबा असा जा उठ छड जी हाँ जी मुकाबले में नहीं दी जी न बाबा तू 60,000 हाथन जो लश्कर वठी आयो असा गरीब मिस्किन तो कान लड़ंदा से हेले सब तलवारूं खणी आया हो बाकी हिकड़ी गाल बुधाएंदा अबरा तू भी पाण के ताकत वारो समझे तो पर जे जो घर आ न काबतुल्लाह उन जो भी ऐलान त सुपर पावर हिको अल्लाह उठ छडी हाथी दे चढ़ियो काबे दे मोह के न फ्री वो हाथी और यमन दे मोह काबे से साड़ यो वाक्यो सदको वञा मिठे मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का एक साल अग जो यमन यो वाक्यो अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद रबी के भी बुधाए काबे जी बरकत काबे जे मुकाबले में कोई ना पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया नाया अल्लाह पाक फरमायो मुझा जानी मुझे घर रखे ड्राइण जे लाए अबरो आयो 60,000 हाथन जो लश्कर वठी करे मुझे काबतुल्लाह के ड्राइण आयो रब फरमाए मुझा दिल पर असा उनके असा पांजे घर जे मुकाबले बचाने जे लाए अबरे बादशाह जे मुकाबले भी पांजो लश्कर मोकलियो से हवा भी अल्लाह जो लश्कर मत्सर भी अल्लाह जो लश्कर पानी भी अल्लाह जो लश्कर अबाबील जी जमायत रब साईं ताकत जे मुकाबले में ताकत न मोकली रब साईं कमजोर मखलूक के मोकलियो या गाल कुरान में लिखियल रब तो फरमाए मुझा जानी न ॾिठई असां फील वारन सां केड़ो हशर कयो से साईं छा गई फरमाई मुझे घर काबतुल्लाह के ड्राइण जे लाइ अबरो बादशाह 60,000 हाथ जो लश्कर वठी करे मक्के पाक में आयो असा मुकाबले में अबाबील जी जमायत मोकली से सही भला उन्हनि के तो छा ॾिनो रब तो फरमाए मुझा दिल पर मुझा जानी असा उनके राकिन लांचर या रेफल को ॾिनी से सही छा ॾिनई या गाल कुरान में लिखियल तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलम तरा कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तضलील وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول देखो डाटा सुभान अल्लाह 14 मूसा गनु मदीने हलन अल्लाह
अल्लाह सबनी के मक्को मदीनो घुमाए आमीन जो कबूल होता है वनी नसीहत अब बाबी ने भी जमाए पक्की नंडड़ो साईं पक्की झिरकी जे माता का पुछा दो तो उन जे वात में पाव खन नंडरा में जागो ता अले तब सलाम दुरूद शरीफ पढ़ो डाले या रब्बी सल्ली ओ दोस्तों नंढड़ी पथरी ट्रे पथरियूं खणी करे वञे फील वारनि जे मथां बीठा रब तो फरमाए असां चढ़ण के आर्डर कयोसीं त चंबा खोरण चुंब खोरण तव्हांजो कम आहे त हिनखे कास्ब माकुल कुल मां अल्लाह पाक जो इहे थी विया जी ओलड़ गांव अल्लाह जे घर जे मुकाबले में आया इन मस्जिद ने मदरसन दा असां ठेकेदार नायूं ठीको भी न खणी आया हूं त असां वञी मस्जिद जो मदरसा कढंदासीं पर जे थी विया हन त उन मस्जिद ऐं मदरसन जा असां खादिम आहियूं असां उन जा नौकर आहियूं बाक़ी इन जो मुहाफ़िज़ अल्लाह पाण केरा जने मस्जिद में कुरान जो मुहाफिज भी अल्लाह वा तो कुरान वारन हाफिज ने आलम जो मुहाफिज भी केरा बस काबतुल्लाह के रब बरकत वारो कयो अबरा बादशाह काबतुल्लाह जे मुकाबले में ना आयो जुमे जो दी बरकत वारो या दी जुमतुल मुबारक के मुकाबले में ना आया ओ कोटे गोट जा गैरतमंद मुसलमानों खुदा जी सां जो कसम के रब बरकत वारो करे उन जो कोई भी मुकाबलो करे न सगंदो ए कुरान पाक बरकत वारो वहादा किताबुन सल्लल्लाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू लअल्लकुम तुरहमून ए कुरान पाक बरकत वारो कुरान पाक जी बरकत ही जो कुरान के मुकाबले में तौरात ना आयो इंजील ना आयो ज़बूर ना आयो तवा के ज़बूर जा हाफिज न मिलंदा तौरात जा हाफिज न मिलंदा इंजील जा हाफिज न मिलंदा पर इन कुरान पाक जा हाफिज सुन्नी मुसलमान जा बचड़ा 10-12 साल कुरान जा हाफिज मिलंदा पर सामो वेठा तो नजर कयो खुदा जी सा जो कसम रमजान शरीफ में ॾिठो रमजान शरीफ में ॾिठो त 10-15 साल जा बचड़ा मुसल्ले ते भी करे कुरान पाक पिया पढ़नि तौरात जा हाफिज़ न तौरात जा इंजील जा ज़बूर जा पर कुरान जा हाफिज़ सीनन में याद आए इन कुरान जे मुकाबले में सिद्धी किताब न आयो शाह जो रिसालो न आयो छो त कुरान पाक बरकत वारो तने के अल्लाह हवारे चयो क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में वहाँ मज़हब किताबों में यहाँ कुरान सीनों में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हजारे रब मोजज़ा ने जागो तोलो ने समझ में घणो डबलिंग तो करे सोने कहां से मौलूद हिकड़ो भी समझ में ना आयो माके कुरान जो मोजज़ो आयो हजारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3000 मोजज़ा सबरी मां वडे में वडो मोजज़ो ही कुरान अगे नबी नबूवत भी खत्म उन जा मोजज़ा भी खत्म आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नबूवत भी क़यामत से जबड़ ते मौजूद कुरान भी महफूज
कुरान के मजूदा कुरान सच्चा फरमाए वकुलिल हक़्क़ु मिर रब्बिकुम वमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। अल्लाह फरमाए तो मुझे जानी चवे ने कुरान हक़ आई सच्चा नाज़िल भी अल्लाह जे तरफा तल हाने आए भी हक़ आए भी सच्चो नाज़िल भी अल्लाह कयो हाने रब तो फरमाए वमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। रब तो फरमाता जी मर्जी आ मजूस ताजी मर्जी आ न मजूस रब तो फरमाता जी मर्जी आ सच्चो चोस तहां जी मर्जी आ कूड़ो चोस ईमान आनियो तहां जी मर्जी ना आनियो तहां जी मर्जी जेको कुरान के मजीदो मोमिना उन जे लाए बदले में जन्नत आ जेको कुरान के न मजीदो ज़ालिम ज़ालिम असा ज़ालिम जे लाए जहन्नम जा पादर पुसाए रखियान गोटे गोट जा मुसलमानो कलमे वारो तवज्जो कयो अल्लाह खुदा जी सा जो कसम दुनिया जे अंदर अवां जेका भी मशीनरी वठंदो नंढड़ो किताबड़ो ॾींद मोटर कार वठो वॉशिंग मशीन वठो फ्रिज वठो असां नंढड़ो किताबड़ो वनन जे लाइ हेतिरो बुझू नंढनि ॿारनि जे लाइ हेतिरो बुझू जेको आहे बुझू पियो ऐं उन खां बाद में इहो बि लिखंदा आहिनि त बाबा गर्मीअ खां हिनखे बचायो इहो बि लिखंदा आहिनि त बच्चों खे पहुंच से दूर रखे हां साईं हिक हिक शइ जी मज़ाक हे लाउड स्पीकर वारे खे बि हलाइण जे लाइ जेको आहे लिखियल आहे त हेतिरो हिनखे बिजली ॾे हेतिरो आवाज़ असांजी 5 फुटनि वारी मशीनरी न जे चोटी खां वठी करे वारनि जे चोटी ताईं या मशीनरी कीअं हलाए कार जे ड्राइवर जे लाइ हिदायतूं किताब मिले फ्रिज हलाइण जे लाइ किताब मिले अल्लाह साईं असां खे सिधे रस्ते ते हलाइण जे लाइ एक किताब मोकिलिया अर्श अज़ीम खां जंहिंजो नालो अल्लाह जो कुरान हे जी चयो ईअं ज़िंदगी गुज़ार हे जी पंहिंजी मर्ज़ी न छो त तबियत ॿ शयूं ॿ हिक तबियत बि आहे शरीयत हिक तबियत बि शरीयत तबियत ते हलंदी त पोइ कामयाबी न आहे पोइ इंसान गुमराह हलणो शरीयत इन्नमल मोमिनून इख्वतुन फअस्लिहू बैन अखवैकुम ओ मोमिनो कलमे वारो मुसलमानो जय चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे वारो तव्हां सब पाण में ॿाहिरि आयो ईमान वारो तव्हां सब पाण में ॿाहिरि आयो अल्लाह कॾहिं कॾहिं ॿाहिरि जो इख्तिलाफ थी पवंदो कॾहिं कॾहिं नाजायज़ जेको आहे थी पवंदी अल्लाह जो क़ुरान में फरमाए जेकॾहिं तव्हांजो इख्तिलाफ थी पवे फअस्लिहू बैन अखवैकुम जल्दी जल्दी पाण में इस्लाह कयो पंहिंजा फैसला खणी करे पंहिंजे अमीरनि ॾे वञो आलिमनि ॾे वञो जल्दी जल्दी इस्लाह कयो अल्लाह काट जो रब तव्हांजे मथां रहम करे आहे अल्लाह तो चवे जेकॾहिं इख्तिलाफ जल्दी में इस्लाह करो जल्दी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो सदको वना पान फरमायो मन गश फलैस मिन्ना जय मिलावत कई मुझो उम्मती ना है मन लम यरहम सगीरना वलम युक्किर कबीरना फलैस मिन्ना जय वडे जी इज्जत न कई नंढन जी शफकत न कई यो मुझो उम्मती ना है पान ये भी फरमायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त जेको मानू 3 ॾींहनि का बाद कावड़ तो करे वो भी मुझी उम्मती असा थोड़ी तो साल जा साल न ॻाल्हाईंदा असां जो दिलियूं खराब आहिनि एॾियूं खराब आहिनि जेकर थोरी पाण में कावड़ ॾींदो दिमाग़ जे सिप में बि परसान थी मुसलमान जन्नत आसान आहे ये जन्नत में नहीं था भाई
जल्दी जल्दी इस्लाह करो मदीने जे मीरा बिना जे लाल इमामुल अंबिया सदको वजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मेराज वारी रात मेराज ते वयो अल्लाह पाक मांखे कुछ मानू लेकर माचो मुजा मौला करीम या उम्मत मुजिया फरमाइना ना मुजा सुन पान फरमायो आओ वरी जो डिठ मया कुछ घणा माचो साईं या फरमाइना ना अल्लाह ओ गोटे गोट जा गैरत मुसलमानो हुजूर फरमायो मांजो नजर कई अगे तरगो मानू मानो सजे नजर के मानो खबे नजर के मानो पोए तेरे ठो मानो अल्लाह फरमाए मुझा जानिया सजी उम्मत तो मोहम्मद करीम जी दई इन उम्मत मा 70,000 एड़ान जैसा मां हिसाब किताब न कर दो आए रहमत वाले नबी फरमायो मुझा मौला ये वडी उम्मत पर 70,000 थोड़ अल्लाह फरमाए मुझा जानी 70,000 मां हिक के गड वो 70,000 थी वने वरी बे के गड वो 70,000 थी वने हिक हिक जणो 70,000 थी वने नबी हुजूर फरमायो मौला अया थोड़ा मुझी उम्मत घणी है शफीक नबी हमदर्द नबी वफादार नबी अल्लाह रब फरमाए मुझा जानी हिक हिक जणो 70,000 थी वजने वो भी जे तुझी उम्मत जन्नत में वजन का बची पई मां अल्लाह बाजी रहमत जा टे मुख भरे करे जन्नत में विठदो मान आने तो सुभान अल्लाह जो हजरत अबू बकर सिद्दीक़ जो साईं जन बयान पिया कर सी हाणे त गंज थी वियो सुभान अल्लाह नथा चो हाणे हजरत उमर जो यार चुप तक कर अबू बकर छो जी अल्लाह पाजे महबूब सा राज़िया जिए तो चवेस तिए तो कबूल करेस हजरत अबू बकर सिद्दीक़ अब खरा सान जाए हजरत अबू बकर सिद्दीक़ चयो तो उमर ओने बुक भी त ॾिस कहजो आ अल्लाह जो हिकड़ो बुक काफी हो न पर हाणे बुधो ओ चाचड़ साहब बी कौम वारो ओ कलमे वारो ओ मुसलमानो अल्लाह जो नालो थो नबी से फरमाए त अल्लाह जी बुक में मां मोहम्मद जा उम्मती कदा चो हाणे थोरो ई ॾिसो सही ये ॾिसो उम्मत भी आयूं या उम्मत खां ॿाहिरि कलमो त पढ़ियो सोचो तव्हां सोचो नंढे जी शफ़क़त न करे वॾे जी इज़त न करे हदीस आहे न पर इन हदीस में काने क्या मन नबी रहम सगीरना वरम यकिर कबीरना फलैस मिन्ना जेको वॾे जी इज़त न करे नंढे जी शफ़क़त न करे वॾे अची ॾाढी इज़त ई काने नंढड़नि जे नाम ई कोने मुंहिंजी उम्मत मां न आहे अॼु नबी साईं न थियो त ॿियो कंहिंजो थींदो थोरो सोचो यार जेको 3 खां मथे कावड़ करे साईं जन फरमायो जेको